अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म 27वीं आईनी तरमीम ते MKM खे इत्माद में वठी छॾियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में मुत्तहिदा जे वफ़द जी शहबाज शरीफ सां मुलाक़ात। नवाज़ लीग अॻवान भी शरीक। 27वीं आईनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि ज़रियनि मूजिब MKM पारां 27वीं तरमीम में शामिल थियण लाइ वज़ीर आज़म खे तजवीज़ूं पेश कयूं वयूं। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। बिलावल हाउस कराची में थींदड़ इजलास जी सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। इजलास में 27वीं आईनी तरमीम ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो सीनियर अॻवाननि खे वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाबति आगाह कंदो ऐं 27वीं तरमीम ते पार्टी अॻवाननि सां राय वठंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त NFC अवार्ड वापसि थियण न ॾींदासीं, न वरी 18वीं तरमीम ते को समझौतो कयो वेंदो। आलमी ऐं क़ौमी इदारनि जे तावन सां असां मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहिराए रहिया आहियूं। उहे इदारनि असां खे ॿोॾि में तबाह थियल स्कूलनि जी बहाली में मदद कंदा। सरदार शाह खे हमेशह चवंदो आहियां, पैसनि जी परवाह न कर। कराची में शागिर्दनि जी हाज़िरी खे मॉनिटर करण लाइ डिजिटल निज़ाम सिलेक्ट जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो आहे त इन मंसूबे खे स्कूलनि खां पोइ कॉलेजनि में बि लागू कयो वेंदो। असां खे ॼाण हुजणु घुरिजे त ॿार केॾां था वञनि। ॿारनि जी मॉनिटरिंग जो निज़ाम हर स्कूल में हुजणु घुरिजे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु शुरू थींदो। पाकिस्तान जो ब्यूरोक्रेसी अस्करी ऐं इंटेलिजेंस नुमाइंदनि ते बदल वफ़द इस्तंबुल पहुची वियो। ज़रियनि मूजिब ॻाल्हियुनि में पाकिस्तान जो वफ़द अफगानिस्तान मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जो मुतालबो वरजाईंदो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ब्राज़ील में COP 3 इजलास में शिरकत लाइ रवानी। मरियम नवाज़ इजलास में पंजाब जी फ्लैगशिप मंसूबे ते ब्रीफिंग ॾींदी। क्लाइमेट रेज़िलेंट रीजनल लीडरशिप ते ॻाल्हि ॿोल कंदी। वज़ीर आला पंजाब ऐं निमाया शख़्सियतनि सां मुलाक़ात कंदी। अमरीकी सदर जो यूक्रेन न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर सां ताउन करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु कम्युनिस्ट अमेरिका जी सभ खां वॾी शहर जो मेयर चूंडिजी वियो आहे। ॾिसूं त हू कहिड़ा क़दम थो खणे। मियामी में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर खे वाशिंगटन सां नओं तालुक़ क़ाइमु करणु घुरिजे। ज़ोरान ममदानी ताउन न कंदो त हुन खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। ममदानी सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहियां। रावंती जे कचे में शहर सिलरा तकरार ॿीहर भड़कियो थियो। 6 ॼणा क़तल, 100 खां वधीक हथियारबंदनि जे ॻोठ महबूब सिलरो ते हमिलो। हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हमीद सिलरो, सूबो सिलरो, इब्राहिम सिलरो, अली गौर दोंदरो ऐं अयाज़ दोंदरो मौके ते ई मारिजी विया। 7 ॼणा सख़्त मरणिंग हाजी हनीफ सिलरो रहमियार खान जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि असांजे फोत। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत-ए-हाल। वधीक रतो छाण जो ख़तरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शहर बिरादरी जे हथियारबंदनि हमिलो करे 6 ॼणनि खे क़तल कयो आहे।